महबूबन फरमायो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मां मवाबा हुसैन मवाया यजीद जी तख्त नशीनी थी कूफे वालन महबूबन दे खत लिखया बसरे वालन कूफे वालन खत लिखया ओ मौला साईं बचड़ा महबूब जी औलाद तमा असां दे हज़ार खत वक्त जे इमाम जे मथो मोमिन जे मथो यो लाज़िम थी वेंदो आहे त मुसलमान सजद से शरीयत जी हद थी थी आहे जो त हाणे इन खे मञो पाण इमाम मुस्लिम पंहिंजे सौट खे मोकिलियो उहो पंहिंजे ॿिनि बचड़नि सां कूफे विया कूफे जो हज़ारे माण्हू पेरनि ते किरी पिया बैत कई पाण ख़त लिखियो साईं हे सचा है ॾाढी मोहबत ॾेखारनि था तव्हां अचो साईं निकिता पोयों फिरको फिरियो यज़ीद खे ख़बर पई इमाम मुस्लिम पहुची आहिनि पंहिंजे सौट खे मोकिलियो तो शैतान भलो लांती वॾो हिकिड़ो फिरौन सिपरो उन खे मोकिले वॾो मक्का ठॻो हिकिड़ी ठगी सां अची पहुतो कूफे में ऐं 500 ॾिना वठो आयो उतो जी फौज हथ करे अची नौनी तरार फेराई त सभु साईं खां फिरी विया सब अज भी शुक्र करे क्या के फिरंदा विया लिखन था पिया प्राण कहजे घरड़े में वनी जेको आ पनाह वरतऊं ॾिठऊं त सभई माण्हू निकिरी विया आहिनि इहा उनखे ख़बर पई हो सरदार माण्हू इब्न ज़ियाद खे उनखे बि अटकल सां घुराए क़तल कराए छॾी वरी ऐलान कयईं त इहो जेको आहे मूंखे इमाम हुसैन साईं ॻोल्हे ॾियो साईं खे ख़बर पई पंहिंजे साथियुनि सां निकिता ऐं सिधो कूफे जे उन महला ते पिया आया जिथे इब्न ज़ियाद जो दफ़्तर हुयो उते जॾहिं पहुता त अॻे ई सभु हेॾे होॾे थी विया हुन हिकिड़ा 70-80 ॼणा मोकिलिया जन अची हमिलो कयो 30-40 ॼणनि खे त पाण दोज़ख मोकिलियो पर हिते धक लॻंदा विया उहो जेको इब्न ज़ियाद आहे उन्हनि बि कढा विया 30-40 ॼणा असांजा ॿारे छॾिया अथई पाण हुननि खे चई त तव्हांखे हरे हुजे पर हिकिड़ो माण्हू तव्हां कंट्रोल में नथो अचे हिकिड़ो माण्हू तव्हां कंट्रोल में नथो उन्हनि चयो त साईं उहो हिकिड़ो माण्हू जंहिंजे नाले तूं चयो कंट्रोल में नथो अचे उहो को कंहिं बाग जो बागाई नाहे उनजे रगुन में भी मौला अली शेर जी रत पई थी टुके जंहिं महल खे मारे थो खैबर जे किले खे जंहिं फतह कयो उनजो रत मुबारक अथसि रगुन में नथा पुॼी सघूं चइबो ठगी कर कहिड़ी कया कि वञी चएसि तोखे अबा उन महिल जब आयो तो उन महिल वॾा जिस्म मुबारक ते धक लॻा ॾाढी उञ लॻी पाणी हुयो चप मुबारक में धक लॻण जे करे ज़ख़्मी थी पियो शहीद थी पियो पोइ हिन उते इहो वञी चयो तोखे अमुना कीअं वठी आया जंहिं महिल आया अॻिली ॻाल्हि आहे इब्न ज़ियाद साईं खे बि शहीद करायो मथे कोठे ते वठी उते जलाद खे चई जंहिं करार हिकु सिर मुबारक खे हेठि करे त जिस्म मुबारक में ॿ बचड़ा मोहम्मद इब्राहिम 70 सालनि जा हज़रत इमाम मुस्लिम साईं जा उहे जेके हा उहे साईं सां गॾु हा उहे हाणे काॾे वञनि हिन इहो जेको आहे पढ़ो ॼायो त ॿई फर्ज़ंद मां वटि पहुचाया वञनि जंहिंजे घर में निकिता उनखे मां सदा ॾींदुसि उते हिकिड़ो काज़ी हो महबूबन जो आशिक़ हो आले रसूल जो हुबदार हो ॿई बचड़ा उन वटा उन ॾिठो हे झड़ती वठी नींगर हिते खणी वेंदो शहीद करे छॾींदो पोइ उन छा कयो जांच करायईं त हिकिड़ो काफ़िर मदीने शरीफ़ थो वञे पोइ आयो ॿिन्ही शहज़ादनि जे मथे ते हथ मुबारक घुमाइण लॻा ऐं अखियूं उड़ा पिया करनि शहज़ादनि चयोसि ए काज़ी ये लगे मथे ते हथ तो फेरे
ये यतीमन जे मथे ते फेरवा है तुझे अखरन में गोड़ा था करने असा के दस सही असा जो बाबो साईं काते हुन रोई दिनो हुन दस में आले रसूल महबूब जा बचड़ा महाता सा कयो कूड़ाना उन साको फिर बेवफाई कई ऐं उनके इब्ने ज़ियाद शहीद कराए छॾियो आहे इहो ॿुधी ॿई कबे के फाकुर पाए रिहूं करण लॻा सॼे कूफे में ॿई दौ बचड़ा नंढड़ा मासूम अकेला को काज़ी चयो पंहिंजे पुट खे वञी ॻोल्हिया को काफ़िलो मदीने वेंदो हुजे त मां लिक छप में ॿई शहज़ादा मदीने शरीफ़ मोकिले छॾिया उहो वञी ॾिसी आयो चई हिकिड़ो काफ़िलो तयारु बीठो आहे शहज़ादनि खे तयारु कई जेसीं ताईं रोइण मां फारिग थिया रोईंदा घोड़ा ॻाड़ींदा लिकंदा छपंदा इते जॾहिं मैदान ते पहुता ॼाणो काफ़िलो वञण वारो हुजे साझी बीठी आहे त काफ़िलो ते हुजे कोन हली चुको धूड़ उजड़े पई मिटी उजड़े पई उन चयो शहज़ादा हाणे इहो काफ़िलो वञे थो बहितर इहो आहे डुकी वञी इनखे तुंहिंजो हेॾे ईंदो हे ज़ालिम न छॾींदो नंढड़ा मासूम मोहम्मद ऐं इब्राहिम इमाम मुस्लिम साईं जा बचा लिखनि था पिया ॿई शहज़ादा या भॻा ऊंदड़ी ख़बर कोन थी पए मासूम बचड़ा डुकंदा वञनि झगड़ो आहे हीअं फिरंदा फिरंदा सॼी रात गुज़री वई आहे ऊंद अंधकार झंग अलॻि दुश्मननि जा भउ अलॻि रोईंदा रोईंदा था रहनि पिया कंहिं महिल पंहिंजे मिठड़े बाबे जो नालो था खणनि पिया कंहिं महिल जीजर अमर जो नालो था खणनि पिया कंहिं महिल पंहिंजी मिठड़ी भेण खे था सॾनि पिया पर को आहे उन जो मासूमनि जी ज़ाहिरी तार ॿुधे रोईंदा रोईंदा हिकिड़ो माण्हू थो मिले उनखे ॾिसी सम्झनि था त मासूमनि खे ख़बर न पवंदी आहे उहो ॾिसी केरु आयो केरु आयो केरु आयो उनखे ॾस था इमाम साईं जे नाले पोइ त उहो सिपाही हुजे इब्न ज़ियाद जे लश्कर जो उनखे थप्पू थोड़ी ॿिनी शहज़ादा कॾो कलाक पूजा कयो त पोइ नथा ॿिनी खे मार ॾेई घर वठी थो अचे सुभान अल्लाह जंहिं इब्न ज़ियाद वटि हुजे उहो वरी हिनखे जेल में कंदे हिनखे जेल में रखो बचण खे पोइ असां फ़ैसिलो कंदासीं जंहिं महिल जेल में था रखनि त उहो जेल वारो जेको धारो थियो आहे वॾो आहे उहो बि उहो आले रसूल जो हुदा सैयदना इमाम आली मक़ाम सां मोहबत करण वारो सोना मदीने जे साईं जे दर जो गुलाम हो उन जगह ॾिठो त हे नूरानी नूर शहज़ादा ॿई आया आहिनि जंहिं महिल अधरात थी पंहिंजे सिर जो साॻियो नथो करे हिकिड़ी मुंडी विझे थो त हिकदमि माण्हू थो ॼाण काकसिया हिकिड़ो शहर हूंदो इन पासे रोड वेंदो आहे रस्तो वेंदो आहे सड़क वेंदी आहे इन सां तव्हां हलिया वञो उते मुंहिंजो भाउ अथव गवर्नर हे मुंडी ॾेखारिजो उतो तव्हांखे मदीने शरीफ़ मोकिलींदो शहज़ादा मूंखे कोहे मूंखे नाले तव्हां निकिरी वञो वरी भई शहज़ादा ॾेखारियो उन बुख दिल ते डपु हलंदा था वञनि हलंदा था वञनि हलंदा था वञनि सोना रात जी उदाही झंग परेशानी रोईंदे रोईंदे ओ अखियूं ख़ुश्क थी थियूं वञनि हलंदे हलंदे सुबुह थी थिए ॾिसंदा त न को शहर आहे न को ॻाल्हि आहे उते पिया था आस पास में फिरनि हाणे हिते फ़र्क़ नथी अचे हिते हिकिड़ो सोच जेकॾहिं हिकिड़ी राति बचड़ो घर ॾींदो आहे त बसि न केॾा अमर जी ने मिटी वेंदी अबो त हुयो कोन साईं काॾे ॿई फिरंदा फिरंदा उन लॻी अथनि हिकिड़ो चश्मो था ॾिसनि हिकिड़ो उन ते था अचनि उते वण आहिनि
उन वणन में आली निजामी न मता को से वणी पकड़े इन सिपाही वांगुर उते लिका बिठा के कई औरत आ या पानी भरन थी अचे उन पानी भरींदे हिन जा काठोला ॾिसी थी वठे पोइ ॿिन्ही खे अची प्यार थी करे ॿिन्ही खे वठी थी वञे जंहिंजी बानियाणी आहे उहा माई बि सरकार जी उदार ॿिन्ही शहज़ादनि खे पाणी थी पियारे भाकुरा थी पाए हथ थी चुमे कमरे में अंदर आराम थी कराए ॿई शहज़ादा मस्ती आराम जो ॾिसनि था उन माईअ जो मुड़ुस निभागो उहो बि निभागो कुतो दुनिया लेकिन रात वो भी गोली दो आए थकल आयो भाई चयो काले में हिरो आयो देर करे चई ते बिन ज़्यादा ऐलान किया था जेको भी इमाम मुस्लिम जा बच्चा गोली दी तो या पानी दी तो और इनाम दी सजो दी बोला मधरा ते बोला समझा है कि भागा आले रसूलुल्लाह तुम लोग सामने सामने चुकर चली हमारे को क्या खबर कर दिया यहाँ है ना साल में पता लिखा है बच्चा घर में है ना क्या खबर न पाए यह तमाम बच्चा और है ना क्या देखो आप सुमारी चले अंगलों शादी करने जो ये है ना क्या नहीं तो ये एक कमरे में सो गया एक कमरे में शहज़ादा था ख्वाब में दसंता हज़रत इमाम मुस्लिम साईं की ज़ियारत की थी ते रण तो करे बाबा रण नहीं तो करे शहज़ादा मन लो जिया रण करे तो रण सामने जाके तो चलो एक रामा है गोरोए गोरों जो आवाज होते कैसी सुमी को पाड़े वाला है ते पाड़े में आवाज ना इनके घर में आवाज रोने ते ही तो लेकिन राहिया जो कि दर्द हो बोले होया तो चंद्र मदीने इस्लाम बिजली को तो कौन हो सोना पावों को तो कौन हा बल को तो कौन हा लियो भी मिसरल हो ऊंधा हो जाए पर ऊंधा में चेहरा इन क्या चमकन शहज़ादा का काल वो इस तरह समझी रहे तेरी नस्ले पाक में सब घराना नूर का लिसन समझी बोला के उधर के ए हुए शहज़ादा भाई रोइन था ए ने भाग के तो ज़ाल चुमड़ी की पैस पानी चुमड़ी की पैस पैर के चुमड़ी उठाकर सड़े ये न कर केड़ो हो तू खड़े क्या बजे दी बाहु बन जा रो केड़ो मोसा के खातू में जलत जा रो खड़ा बीते ये न कर उनके मारे को उनके कुटे को बिनी शहज़ादन के जोरी वठी निकले हां ए तो अरे सैयद शेर बिछाए लाश जब ज़ालिम महबूब जे न यतीम वचरन सां विढ़े पियो त चवनि पिया अरे सैयद है तमाचे न लगा अरे कुरान के वर्की को जमीन पे लगे सैयद तमाचे न अल्लाह अकबर कबीरा लेखन का प्यार न पत्थर दिल ते कोई असर न थियो पाजी ज़ाल के लकू हयई मुकू हयई धक्का हयई लठियूं हयई हिय खणी हिकड़े खुल में हयई से रतो रत थी वञी किरी बेहोश थी वई उन खां पोइ बिनी शहज़ादा जे वारनि खे पकड़ींदो कुटींदो वठियूं आयो पोइ रड़ियूं पई करे सिरनि मासूमनि जो कहिड़ो कसूर आहे सैयद ज़ादनि जो कहिड़ो कसूर आहे अड़े निभागा ईअं न कर मूंखे कहिड़ी ख़बर हिननि सां इहो शुरू कंदे मां हिननि खे न वठी अचां हा पर कोई भी कुछ न तो करे सके बिनी के वठी अचे तो खयूं अचे तो अची हिननि खे ॿाहिरि पहुचे तो उते हीअं तरार तो कढे शहज़ादो पुछे तो तरार छो कढी थी चए तो तव्हांखे मारींदुसि तव्हांजा सिर खणी वेंदुसि नंढड़ो शहज़ादो वॾे भागे भाग पायो हुजे तो अॻ में माखे ॿार हिनखे पोइ थक
वदो वरी न थे के भाग उठो अगर मैं वाक्य घर में न के मैं जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमर के चले जो न इंतजार करे